अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼोके दौर में मज़लूम माण्हुनि जो इंतिहाई सघारो आवाज़ इंटरनेट जे आधार दुनिया जी कुंड कुड़च ताईं मज़लूम माण्हुनि जे मसइलनि खे पहुचाईंदड़ दर्दमंद माण्हुनि जो आवाज़ बणियल रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, जंहिं असीं अवांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं गुलाबनि जहिड़ा गीत, मालूमाती प्रोग्राम, उन सां गॾु ॾाहनि जा कोल, तकरीरूं ऐं तहरीरूं। छा अव्हां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो आहे? जे न त हींअर ई यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं वधि में वधि असांजे प्रोग्रामनि खे दोस्तनि ताईं पहुचायो। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 28 जनवरी 2026 अरब जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। मुतहदा सिंध ख़िलाफ़ साज़िशूं बंदि न कयूं, कराची खे वफ़ाक़ हवाले करण जी चाकिंग। प्रिया कुमारी धाड़ियल राहिब शरवट क़ैद, IG सिंध जावेद आलम ओढो जो इंकशाफ। हैदराबाद में बाचा ख़ान कॉन्फ्रेंस। अॻवाननि चयो आहे त पख़्तून, सिंधी ऐं बलोच क़ौम सां ज़ुल्म पियो थिए। 15 सैकड़ो माण्हू क़ौमनि जो फ़ैसिलो कनि था। इंसाफ़ ॾियारियो, विशाल कुमार दांह खणी सिंधी असेंबली पहुची वियो। GDA पारां सिंध हुकूमत जी कारकर्दगी ख़राब करार, इस्तीफ़ा जो मुतालबो। टंडेजाम में STP पारां कारकुननि जे गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ धरणो। हैदराबाद में वाटर फॉर मैनेजमेंट जे मुलाज़िमनि जी पघारनि लाइ रैली। उमरकोट जे स्कूल मां 2 उस्ताद बदिली। एहतिजाजी मुज़ाहिरो। ख़ैरपुर में रेढ़ा मज़दूरनि जो म्यूनिसिपल इख़्तियारनि ख़िलाफ़ एहतिजाज। हाण पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मुतहदा अञा ताईं सिंध ख़िलाफ़ साज़िशूं बंदि नाहिनि कयूं। कराची खे वफ़ाक़ या फ़ौज हवाले करण वारे मुतालबे तहत नई मुहिम शुरू कई वई आहे, जॾहिं त सिंधवासी उन मुहिम खे सिंध दुश्मन साज़िश करार ॾींदे रद्द करे चुका आहिनि। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कराची खे वफ़ाक़ या फ़ौज हवाले करण बाबति वाल चाकिंग कई वई आहे। सूमर ऐं अंगारे जी विच वारी राति लियाक़ताबाद, नार्थ नाज़िमाबाद ऐं हैदरी मार्केट जे इलाइक़नि में अणॼातल माण्हू भितियुनि ते चाकिंग करे विया। वाल चाकिंग में लिखियो वियो आहे त कराची खे फ़ौज या वफ़ाक़ जे हवाले कयो वञे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु MQM जे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल अरिड़हीं तरमीम खे ग़लति करार ॾींदे कराची खे वफ़ाक़ हवाले करण जो मुतालबो कयो हो। सिंध सरकार जी तर्जमान सादिया जावेद चयो आहे त इन क़िस्म जूं शरारतूं केरु करे सघे थो, इहा सभिनी खे ख़बर आहे। अवाम खे ध्यानु न ॾियणु घुरिजे। हुन चयो त जिन इलाइक़नि में वाल चाकिंग कई वई आहे उहे सभु MQM जे असर हेठि आहिनि। पीपल्स पार्टी जे MPA राजा महर जे मुबैना तशदुद जो शिकार विशाल कुमार दांह खणी इंसाफ़ लाइ सिंध असेंबली पहुतो। उते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त कारोबार असांजो पेट्रोल पंप जो आहे, छो थियो इहो त सरदार साहब बि बयान करे सघनि था त छो कयो वियो। त तशद्दुद जो तो जवाब ही ना है कहीं ॻाल्हि जो। भले मुंहिंजी उन्हनि सां पार्टनरशिप है मेरी, लेकिन ये तो नहीं है ना कि हम किसी को बंगले पे आके उसको मारेंगे, उसको धमकाएंगे, उसकी तजलील करेंगे। हाँ, उन्हनि जे बंगले ते वियुमि, उन्हनि मूंखे घुरायो हुते, चई त अचो तव्हां। मूंखे चयनि त बाबा हिसाब कयो असां सां। मां चयो ठीकु आहे साईं, 2 ॾींहंनि में कंदासीं। उनखां पोइ उन्हनि मूंखे चयो त भाई मूंखे कुझु शयूं खपनि थियूं। मां अॻु में नथो वेट करे सघां इहे शइ, मां अॻु में तव्हांखे खोड़ शयूं ॾिनियूं आहिनि, मुंहिंजी पेमेंट अॻु में बि तव्हांजे लाइबिलिटीज़ रहनि थियूं, मां वटि एतिरी पेमेंट न आहे। त हाणे जेको आहे त उन खां पोइ उन्हनि खे न चवण ते वरी मां उन्हनि खे इहा ॻाल्हि कई त मां कराची शिफ्ट थियां थो, मां हितो शिफ्ट थी वेंदुमि ॿार बच्चा वठी। त मां चई त तूं मूंखे जवाबु ॾे थो, तूं दीवान आहे, तूं जवाबु ॾे थो, तो जो एॾो वॾो वात आहे, तोखे वॾो वात वधी वियो आहे,
त उहो चांहि जो कोप मुंहिंजे मुंहं में हारे मूंसां वरी उथी करे मूंसां तशदुद करे वरी पंहिंजा नौकर घुराए मूंखे उगाड़ो कयो वियो आहे। जॾहिं त हुन MPA सां मुलाक़ात कई उन मौक़े ते MPA अनिल कुमार जो चवणु हो त विशाल खे घोटकी में इंसाफ़ न मिले हा, उन करे खेसि कराची घुरायो आहे। फ़ैसिलो मोहम्मद बख़्श महर कंदो। हैदराबाद में ANP जी मेज़बानी हेठि बाचा ख़ान अमन काफ़रस मुनक़िद कई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। अमन कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अवामी नेशनल पार्टी जे सदर शाही सैयद, SUP सदर सैयद ज़ैन शाह, STP सरबराह डॉक्टर कादर मक्सी, नवाज़ लीग सिंध जे सदर शाहवंद शाह, GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो, हारी कमेटी जे सदर समर हैदर जतोई समेत मुख़्तलिफ़ अॻवाननि मुल्क में वधंदड़ बदअमनी, जमहूरियत जे बहिरान, क़ौमनि जी सुञाणप, वसीलनि जी फुरलुट ऐं समाजी इंतशार ते ॻणती जो इज़हार कयो। कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अवामी नेशनल पार्टी जे सदर शाही सैयद चयो त असीं पाकिस्तान जे आइन ऐं कानून मूजिबि हिते रिज़्क़ जी तलाश सबबि आया आहियूं। हुन चयो त सूबो सॼो साल बाहि में ॿरी रहियो आहे। सोशल मीडिया जे ग़लति इस्तेमालु सबबि को बि महफ़ूज़ नाहे रहियो। एतिरे क़दुरु जो नस्लनि विच में इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि। कॉन्फ्रेंस जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं अवाम ख़ुशहाल थींदो त पाकिस्तान बि ख़ुशहाल थींदो। हुन चयो त अॼु कॉन्फ्रेंस में अमन, भाईचारे ऐं मुहबत जी ॻाल्हि कई पई वञे। GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो ख़िताब कंदे चयो त खेनि ANP जे पॉलिसियुनि सां इख़्तिलाफ़ आहिनि ऐं अॻु बि ऐलान कयो हो त कंहिं बि प्रोग्राम में शिरकत न कंदा, पर बाचा ख़ान जे नाले सां थियल अमन कॉन्फ्रेंस ऐं बाचा ख़ान जो GM सैद सां तालुक़ु हुजणु सबबि हिते अचणु मुनासिबु सम्झो। हुन चयो त बाचा ख़ान बनू में आज़ादी जी करारदाद पेश कई हुई, जॾहिं त पाकिस्तान में बराबरी ते ॿधल जमहूरियत, आज़ाद पार्लियामेंट ऐं आज़ाद अदलिया बि कुझु क़ुवतनि खे क़बूल नाहे। अवामी नेशनल पार्टी तरफ़ां हैदराबाद में मुनक़िद कयल अमन कॉन्फ्रेंस में अवामी तहरीक जे वफ़द पिणु शिरकत कई। अवामी तहरीक जे अॻवान अब्दुल कादिर रांटे ख़िताब कंदे चयो त सिंधियुनि ऐं पठान जा लाॻापा भाइपे वारा रहिया आहिनि ऐं बाचा ख़ान जे आख़िरी रस्मनि में रसूल बुश पलीजे जी अॻवानी में सवें सिंधियुनि जलालाबाद में शिरकत कई हुई। सिंध अमन जी धरती आहे। सिंध कॾहिं बि कंहिं बि क़ौम ते हमिलो नाहे कयो, पर सिंध मथां सदाईं हमला थींदा रहिया आहिनि। यूनानियुनि, अरगुननि, तुर्खाननि सिंधियुनि ते हमला कया ऐं सिंधियुनि उन्हनि जो मुक़ाबिलो करे पंहिंजी धरती बचाई। क़ौमी अवामी तहरीक जे वफ़द पिणु शिरकत कई। अमन कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे सीनियर डिप्टी जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ ख़ासखेली चयो त दहशतगर्दी ऐं करप्शन वॾा मसइला आहिनि, हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि, हक़ीक़ी जमहूरियत न हुजण जे करे मसइला आहिनि। मुसलत कयल हुक्मरान वापारी आहिनि। हुक्मराननि अमन विकिणी छॾियो आहे, क़ौमनि जा वसीला विकिणी छॾिया आहिनि, दरिया विकिणी छॾियो आहे, पाणी विकिणी छॾियो आहे, ॿेट विकिणी छॾिया आहिनि, बंदरगाह विकिणी छॾिया आहिनि, इक़्तिदार ख़रीद करण लाइ सभु कुझु विकिणी रहिया आहिनि। अमन जो नुक़्तो हुकूमत जी एजेंडा हुजणु घुरिजे हा, पर छा कजे, हुकूमत जी एजेंडा में अमन शामिल ई नाहे। नामियारे शाइर डॉक्टर आकाश अंसारी जे क़त्ल केस में संदसि पालियल पुट खे अदालत पारां फाही जी सज़ा ॿुधाई वई। अदालत 16 जनवरी ते समूरनि धुरियुनि जा मुकमिल दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। 11 महीननि बाद अदालत आकाश अंसारी जे पालियल पुट शाह लतीफ़ खे फाही वारी सज़ा ॿुधाई। अदालती फ़ैसिले बाद जवाबदार खे बख़्तरबंद गाॾी में विझी सेंट्रल जेल मुंतक़िल कयो वियो। सखर जे संगरार वारे इलाइक़े मां अगवा थियल प्रिया कुमारी धाड़ियल राहिब शर जे क़ैद में हुजण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। घरू मामरनि वारी स्टैंडिंग कमेटी जे इजलास में IG सिंध जावेद आलम ओढो पारां छिरकाईंदड़ इंकशाफ ऐं एतराफ़ कयो वियो। सिंध जे IG जावेद आलम ओढो चयो त सखर जे इलाइक़े संगरार मां 4 साल अॻु अगवा थियल प्रिया कुमारी धाड़ियल राहिब शर जी क़ैद में आहे। IG सिंध चयो त हिन वक़्तु कचे में 7 ज़िलनि जा SSPs ऐं पुलिस अमलदार ऑपरेशन करे रहिया आहिनि। उमेद आहे त जल्द बहितर नतीजा साम्हूं ईंदा। जसकम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी चयो आहे त मुंहिंजो नालो इस्तेमालु करे मुख़्तलिफ़ माण्हू ऐं दोस्त चंदे लाइ फ़ोन कनि था। शिकायतूं साम्हूं आयूं आहिनि त मुंहिंजो ऐं पार्टी जो नालो कुझु माण्हू चंदे वठण लाइ इस्तेमालु करे रहिया आहिनि।
सॼी सिंध जी आवाम खे आगाह थो करियां त मुंहिंजो ऐं जिस्कम जो उन गिरोह सां को बि तालुक़ु नाहे। दोखे ज़रिए नालो इस्तेमालु करे चंदे जी घुर कंदड़नि जा नंबर ऐं डेटा मौजूदु आहे। मुंहिंजे नाले ते माण्हुनि खां पैसा वठंदड़नि ख़िलाफ़ु जल्द कानूनी कार्रवाई कई वेंदी। टंडे आदम में जस्कम कारकुन ते दाख़िल केस में अलहदाद मरी, शबीर कोरीजो, तुफ़ैल बिहण, ज़ुहैब बिहण, इरशाद बिरोही ऐं ॿिनि जी ज़मानत मंज़ूर कई वई। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस GDA जी कोर कमेटी गुल प्लाज़ा जे अफ़सोसनाक सान्हे ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कंदे हिन सान्हे जो ज़िम्मेवार सिंध हुकूमत खे क़रार ॾिनो आहे। पीर पागारे चयो आहे त हिन सान्हे जा तफ़सील ॼाणे दिलि रत जा ॻोढ़ा रोए थी। सिंध हुकूमत जी नाअहली इन ॻाल्हि मां ज़ाहिर थिए थी त न वक़्त ते बाहि विसाइण जो बंदोबस्तु कयो वियो, न ई मार्केट जा दर टोड़े उन्हनि अंदरि फाथल माण्हुनि खे कढियो वियो। एॾे वॾे सान्हे महिल हुकूमती अहलकार ग़ाइब रहिया। इजलास में मुतासिर दुकानदारनि, शहीद थींदड़नि ऐं ज़ख़्मियुनि जे वारसनि खे फ़ौरी ऐं मुनासिब मुआवज़ो अदा करण जो मुतालबो पिणु कयो वियो। GDA जी कोर कमेटीअ जो इजलास कराची में राजा हाउस ते थियो, जंहिंमें सदरुद्दीन शाह राशिदी, डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा, ग़ुलाम मुर्तज़ा जतोई, डॉक्टर अरबाब ग़ुलाम रहीम, लियाकत अली जतोई, सैयद मुज़फ़र हुसैन शाह, डॉक्टर सफदर अब्बासी, सरदार अब्दुर्रहीम, डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा, सायरा बानो ऐं ॿिया अॻवान शरीक थिया। इजलास में 2024 जी जाली चूंडनि में रिकॉर्ड दाख़िले ख़िलाफ़ु 8 फरवरी ते ज़िले हेडक्वार्टरनि जे प्रेस क्लबनि आॾो भरपूर एहतिजाज करण जो फ़ैसिलो पिणु कयो वियो। मुल्क जी मौजूदा सियासी, आइनी ऐं मुआशी सूरतहाल ते तफ़सीली ग़ौर वीचार पिणु कयो वियो। इजलास में चयो वियो त 8 फरवरी ते आम चूंडनि ख़िलाफ़ु सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। इजलास में इन ॻाल्हि ते बि ॻणती ज़ाहिर कई वई त मुल्क सख़्तु सियासी, मुआशी ऐं आइनी बहरान जो शिकार आहे, जिते आइन जी भञकड़ी, इदारा जाती मुदाख़लत, बुनियादी इंसानी हक़नि जी लताड़ ऐं इज़हार राय ते पाबंदियूं वधंदियूं पियूं वञनि। इजलास में ईमान मज़ारी ऐं संस मुड़ुस सां थियल वर्ताव जी सख़्तु मज़म्मत कई वई। इजलास में चयो वियो त पीपल्स पार्टी जे लगातार 18 सालनि जी नाअहली ऐं बदइंतज़ामी सबबि 18 आइनी तरमीम बेतकरारी बणिजंदी पई वञे। इख़्तियारनि खे सूबे अंदरि मरकूज़ करे ऐं बलदियाती इदारनि खे इख़्तियार न ॾेई 18 तरमीम जे रूह खे सख़्तु नुक़सानु पहुचायो वियो आहे। हुननि चयो त ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस सिंध भर में अवामी राब्ते जी मुहिम जारी रखंदो ऐं जमहूरी, आइनी ऐं पुरमन जदोजहद ज़रिए अवाम जे हक़नि जो दिफ़ा कयो वेंदो। सिंध जे वसीलनि, ज़मीन ऐं इख़्तियारनि ते कंहिं बि क़िस्म जो समझौतो न करण जे अज़म जो इज़हार पिणु कयो वियो। जॾहिं त GDA क़यादत सिंध में वधंदड़ ज़रई बहरान ते सख़्तु ॻणती ज़ाहिर कई। हुननि चयो त हारियुनि खे चांवरनि ऐं कमंद जी पूरी क़ीमत नथी ॾिनी वञे। कपह जी पोख में निमाया घटिताई आई आहे। कणक जी मुनासिब क़ीमत जो अञा ताईं ऐलान नाहे कयो वियो। GDA मुतालबो कयो त सपोर्ट प्राइस जो फ़ौरी ऐलान कयो वञे त जीअं हारियुनि खे मुनासिब अघु मिली सघे ऐं सख़्तु मुआशी मुश्किलातुनि मां निकिरी सघनि। जैकमाबाद जी अदालत ज़्यादती जो निशानो बणायल आसिया खोसो जो 164 जो बयानु रिकॉर्ड कराए वरितो। आसिया खोसो अदालत खे ॿुधायो त 8 जवाबदारनि 1 हफ़्ते ताईं ज़्यादती जो निशानो बणायो। जवाबदार ॾाॾी खां धार करे ॿिए कमरे में आणे ॿुट ॿधी ज़्यादती जो निशानो बणाईंदा हुआ। नारी मूजिबि चौकी इंचार्ज मक़सूद संजराणी ऐं वॾे मुंशी यासीन नूनारी कननि में पातल वालियूं बि लाथियूं हुयूं। FIA नारी जे 164 जे बयान खां पोइ वॾे मुंशी यासीन नूनारी जो नालो केस में शामिलु करे छॾियो। अदालत जवाबदारनि खे वधीक 5 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते FIA हवाले करे छॾियो आहे, जॾहिं त ॿुधणी 1 फरवरी ताईं मुलतवी कई वई। जोही भरिसां लगारी बिरादरी जे 2 धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो हाकिम नुहाणी जी सरपंची हेठि जरगो थियो, जंहिंमें MPA डॉक्टर सजीरा लगारी, UC जे चेयरमैन बाबर लगारी ऐं ॿियनि शिरकत कई। झेड़े में दुल्तानी लगारी धुर जा अली ख़ान लगारी ऐं मोहम्मद लगारी क़त्ल थिया हुआ। ॿिन्ही जे खून बहा जी क़ीमत 1 करोड़ 96 लख रुपया मुक़ररु कई वई, जॾहिं त मुरादो लगारी धुर जा अली हसन क़त्ल ऐं अली शेर ज़ख़्मी थिया हुआ,
जिन जा 1 करोड़ 13 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। धुरनि जा बयान ॿुधण बाद 3 ॼणनि खे क़त्ल ऐं 1 खे ज़ख़्मी करण जो मजमूई तौरु 3 करोड़ 9 लख रुपया ॾंड विधो वियो। यादि रहे त सुप्रीम कोर्ट पारां जरगन ते पाबंदी विधल आहे, उन बावजूदि जरगन जो सिलसिलो जारी आहे। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर क़त्ल केस बाबति सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ासि बेंच में ॿुधणी थी। फ़रियादी धुर सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ासि बेंच जे जज ते बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। नामज़द जवाबदार अॻूणे SI हिदायतुल्ला ऐं पुलिस एहलकार नादिर परवेज़ पारां केस ATC मां सेशन कोर्ट मुंतक़िली बाबति दरख़्वास्त ॿीहर ॿुधणी थी। फ़रियादी धुर जे वकील मीर अहमद मगरियो ॿुधायो त डबल बेंच जे हिकु जज ते बेएतमादी जो इज़हार कयो आहे। अदालत खे इस्तदा कई त केस बाबति स्टे ऑर्डर ख़तमु कयो वञे। वकील मीर अहमद मगरियो मूजिबि केस में नामज़द जवाबदार ATC में गुज़िरियल 15 महीननि खां कची ज़मानत ते आहिनि। वकीलनि जा दलील मुकमल थी विया हुआ। दहशतगर्दी टोड़ अदालत फ़ैसिलो ॾियण जी पोज़ीशन में हुई। हुन चयो त असां सां नाइंसाफ़ी थी आहे। बेंच मां हिकु जज ते बेएतमादी जो इज़हार कंदे एतिराज़ु कयो त हीअ बेंच असांजो केस न ॿुधे। असांजे एतिराज़ बाद अदालत ईंदड़ ॿुधणी ते डॉक्टर शाहनवाज़ केस ॿुधण खां इनकार करे छॾियो। फ़रियादी धुर जे वकील मूजिबि अदालत केस जी ॿुधणी 10 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। ईंदड़ ॿुधणी ते केस ATC मां सेशन कोर्ट मुंतक़िली बाबति नज़रसानी वारी अपील ते धुरियूं दलील ॾींदियूं। टंडोजाम सिंध तरक़ी पसंद पार्टी कारकुननि जे मुबैना गिरफ़्तारी ख़िलाफ़ SDP जे कारकुननि जो मीर कॉलोनी स्टाफ ते हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ब्लॉक करे धरणो। पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मक़ामी कारकुन सदोरे ख़ासखेली जी मुबैना गिरफ़्तारी ख़िलाफ़ SDP जे कारकुननि ज़िले सदर जान मोहम्मद मंठार ख़ासखेली मुमताज़ सराज ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त टंडोजाम पुलिस असांजो कारकुन सदोरो ख़ासखेली गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। कारकुन खे फ़ौरी तौरु आज़ादु न कयो वियो त सख़्त एहतिजाज कयो वेंदो। जॾहिं त पुलिस पारां गिरफ़्तारी खां लातालुक़ीअ जो इज़हार कयो वियो आहे। नसीराबाद मेन प्राइमरी स्कूल मां चोरी ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे सॾ ते धरणो हणी इंडस हाईवे ब्लॉक कयो वियो। धरणे में सियासी समाजी तनज़ीमुनि जे अॻुवाणनि कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। शहरी इतिहाद जे अॻुवाणनि चयो त मेन प्राइमरी स्कूल मां थियल चोरी खे 15 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर पुलिस चोर गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि चयो त पुलिस चोरनि ॾाढो बेवस बणियल आहे। नोटिस वठी चोर गिरफ़्तार करे सामान वापसि करायो वञे। होॾांहुं DSP मुदसर बुलेदी धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं ऐं मुज़ाहिरीन खे यकीन ॾियारियो त चोरी वापसि कराई वेंदी। उमरकोट भरिसां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मावजी कच्छी में उस्तादनि जी खोट ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे स्कूल जे गेट ते धरणो हंयो। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मावजी कच्छी में मुक़ररु 5 उस्तादनि मां 3 उस्तादनि खे STR पॉलिसी तहत बदिली करण बाद स्कूल में 2 उस्ताद रहिजी विया। 360 शागिर्दियाणियूं ऐं शागिर्द तालीम खां महरूम बणिजी विया। शागिर्दियाणियुनि ऐं शागिर्दनि ॻोठाणनि पारां तालीम खाते जे अहिड़े कारनामे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। रहवासियुनि हरीराम कच्छी, सगराम कच्छी, मोहम्मद सरवर ऐं ॿियनि चयो त स्कूल इलाइक़े जो बहितरीनु तालीमी इदारो आहे, पर STR पॉलिसी जो बहानो बणाए 3 उस्तादनि खे बदिली करायो वियो आहे। हिन वक़्तु स्कूल में सिर्फ़ 2 उस्ताद आहिनि। 360 शागिर्दियाणियुनि ऐं शागिर्दनि खे पढ़ाइण ते मजबूर आहिनि, जंहिं सबबु पढ़ाई जो अमल शदीद मुतासिर थी रहियो आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते उस्ताद मुक़ररु करे उस्तादनि जी खोट ख़तमु कई वञे। शहदादकोट में मगसी बिरादरी जे माण्हुनि हमिलो करे होटल मालिक खे रतो रत करे छॾियो। होटल मालिक नासिर ते हमले ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। ज़ख़्मी नौजवान जे वारसनि चयो त मगसी बिरादरी जे 8 खां 10 ॼणनि हमिलो कयो। असांजे नौजवान खे ज़ख़्मी कयो वियो। हुननि मुतालबो कयो त हमिलो कंदड़ नौजवान खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। ख़ैरपुर में ज़िले इंतज़ामिया हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान छटी चौक, 5 गिला चौक ऐं फूलबाग समेत ॿियनि हंधनि तां रेढ़ा हटाइण ख़िलाफ़ कामरेड शहबाज़ फिलपोटो, मीर ख़ान नारेजो, अब्दुल वहाब ऐं रुस्तम अली जी अॻुवाणी में पोहरियतनि भाॼियूं ऐं मेवा विकिरो कंदड़
रेढ़ी मालिकनि रेढ़ियूं काहे रैली कढी म्यूनिसिपल इख़्तियारनि ख़िलाफ़ म्यूनिसिपल ऑफिस अॻियां धरणो हयो। पोहरियतनि चयो त ज़िले इंतिज़ामिया ऐं म्यूनिसिपल कमेटी हद दख़लनि जी आड़ में पोहरियतनि ऐं रेढ़ी वारनि खां रोज़गार जो ज़रियो खसे उन्हनि खे बेरोज़गार करे छॾियो आहे। म्यूनिसिपल चेयरमैन ऐं अमलदार शहर में बासरनि जा कब्ज़ा ऐं हद दख़लियूं हटाइण लाइ तयारु न आहिनि। रुॻो रेढ़ा हटाए मज़दूरनि सां ज्यादती कई पई वञे। हुननि चयो त शाही बाज़ार, सराफा बाज़ार, अयूब मार्केट समेत ॿियनि बाज़ारनि, रोडनि, रस्तनि ते बासरनि जा कब्ज़ा कयल आहिनि, पर इंतिज़ामिया खे रुॻो ग़रीब पोहरियतनि जा रेढ़ा नज़र अची रहिया आहिनि। गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां हिक तरफ़ी कार्रवाइनि सबबि रेढ़ा बंदि पियल आहिनि। असां बेरोज़गार वेठल आहियूं। घरनि अंदरि फाका कशी वारी सूरतहाल पैदा थियल आहे, जंहिं करे मज़दूर ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। हुननि मुतालबो कयो त ग़रीब पोहरियतनि खे रोज़गार करणु ॾिनो वञे ऐं हद दख़लनि जी आड़ में बेरोज़गार करण जी साज़िश ख़तमु कई वञे। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ ख़ान ज़ौर चयो आहे त हर सतह ते सिंधियुनि जी रस्ते रोक करण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। कराचीअ जे कमिश्नर ऐं DIG ट्रैफ़िक पारां क़ैदाबाद खां गुलशन हदीद ताईं हलंदड़ रक्षनि जी सवारी ते बंदिश विझणु इन सिलसिले जी कड़ी आहे। रक्षा हलाइण वारनि में अक्सरियत सिंधियुनि जी आहे, तंहिं करे उन्हनि जे रस्ते रोक कई पई वञे, जेको ग़ैर मुनसिफ़ाणो फ़ैसिलो आहे। सिंध हुकूमत अहिड़े फ़ैसिले जो नोटिस वठी ऐं ड्राइवरनि खे रक्षा हलाइण जी इजाज़त ॾिनी वञे। जारी कयल बयान में नवाज़ ख़ान ज़ौर चयो त हथ वठी सिंध जूं हालतूं ख़राब कयूं पियूं वञनि। औरतुनि ख़िलाफ़ ज़्यादतियुनि, तशदुद, क़त्लनि ऐं ॾोहनि जे कार्रवाइनि में वाध अची वई आहे। क़ानून जी हुक्मरानी नज़र नथी अचे। उमरकोट में इस्माइल समेजे जे क़ातिलनि चुटारियूं लॻ शादबानो मलाह ऐं ठुल में आसिया खोसो वाक़े जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। क़ानून ऐं इंसाफ़ जी हुक्मरानी खे यकीनी बणायो वञे। नवाज़ ख़ान ज़ौर वधीक चयो त मातली में सन में सह जी सालगिरह में शिरकत कंदड़ क़ौमी कारकुन ते केस दाख़िल करण जी सख़्त मज़मत करियूं था। सियासी जलसनि ऐं पुरअमन एहतिजाजनि खे रोकणु फ़ाशिज़म आहे। पंजाबी बालदस्ती खे बरक़रार रखण लाइ मुल्क खे फ़ाशिज़म ॾांहुं धिकियो पियो वञे। अब्दुल ख़ालिक जुणेजो ऐं ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर खे कराची प्रेस क्लब में प्रोग्राम करण जी इजाज़त न ॾियणु ऐं रोकणु इन सिलसिले जी कड़ी आहे, जंहिंजी निदा कजे थी। सियासी अमल खे रोकण ऐं फ़ाशिज़म, जबर, तशदुद वसीले मुल्क जा मसइला हल नथा थी सघनि ऐं न ई ईअं को मुल्क हली सघे थो। जमहूरियत जे नाले में अमृत मढ़ी वई आहे, जेका प्रैक्टिस हाणे बंदि थियणु घुरिजे। लाड़काणे में कुझु ॾींहं अॻु पुलिस हथां मुबैना खंभे गुम कयल सिंधी शागिर्द तहरीक ज़िले लाड़काणे जे ऑर्गेनाइज़र ऐं शागिर्द अॻवान अलीमंद वको जी वलीद थाणे ते गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई, जंहिं मथां पुलिस पारां बिना लाइसेंस पिस्तौल रखणु ऐं पुलिस मुक़ाबले जा 2 धारदार केस दाख़िल कया विया आहिनि। पुलिस जे अहिड़े अमल खे सिंधी शागिर्द तहरीक जे अॻवाननि इंतकामी कार्रवाई ॼाणींदे क़ानूनी वेढ़ विहण जो ऐलान करे छॾियो आहे। इन सिलसिले में सिंधी शागिर्द तहरीक ज़िले लाड़काणे जे ऑर्गेनाइज़र ऐं क़ानून जे शागिर्द अली मोहम्मद वको खे वलीद थाणे जी पुलिस कुझु ॾींहं अॻु मुबैना तौरु गिरफ़्तार करण बाद गुम करे छॾियो हो। अहिड़े अमल ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं सिंधी शागिर्द तनज़ीम ज़िले लाड़काणे तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो हो, जंहिंखां पोइ वलीद थाणे ते शागिर्द अॻवान अली मोहम्मद वको जी गिरफ़्तारी ज़ाहिर कंदे संदसि मथां बिना लाइसेंस पिस्तौल रखणु ऐं पुलिस मुक़ाबले जा 2 धारदार केस दाख़िल कया विया आहिनि। पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ सिंधी शागिर्द तहरीक जे अॻवाननि एज़ाज़ गांचो, वसीम राहूजो, वकार जमाली, शुएब कलहड़ो, बाबल सुमरू ऐं शुएब नवाज़ नूनारी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त लाड़काणो पुलिस मनशात में मुलविस चोरनि ऐं फोरनि जी साथारी हुजण सां गॾु ॾुहारियुनि जी पुछ लटकाऊ बणिजी चुकी आहे। अली मोहम्मद ॾुहारी न पर सिंधी शागिर्द तहरीक ऐं अवामी तहरीक ज़िले लाड़काणे जो ऑर्गेनाइज़र ऐं क़ानून जी डिग्री LLB फाइनल ईयर जो शागिर्द आहे, जेको वलीद थाणे जी सरपरस्ती हेठि हलंदड़ मनशा जे अॾनि ख़िलाफ़ एप्लीकेशन जमा कराईंदड़ ऐं एहतिजाज कंदड़ रहियो आहे। अली मोहम्मद लाड़काणे जी UC 3 वार्ड 3 हैदरी टाउन ते पीपल्स पार्टी जे वॾेरनि अॻियां इलेक्शन में बीहंदो रहियो आहे। ईंदड़ इलेक्शन जो उमेदवार पिणु आहे, जंहिंखे कुझु ॾींहं अॻु वलीद थाणे पुलिस हिरासत में वठी गुम करे छॾियो हो। पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं सिंधी शागिर्द तहरीक सख़्तु एहतिजाज जो सॾु ॾिनो हो, जंहिं बाद विंगारो पुलिस पंहिंजो कुधो ऐं कारो किरदारु बचाइण लाइ अली मोहम्मद मथां बिना लाइसेंस पिस्टल रखणु
ऐं पुलिस मुक़ाबले जा 2 अलॻि अलॻि केस दाख़िल करे छॾिया आहिनि। पुलिस जी अहिड़ी किरियल हरकत ऐं इंतकामी कार्रवाई ख़िलाफ़ कानूनी वेढ़ कई वेंदी। मलीर जे पिपरीअ वारे इलाइक़े में बदअमनी ख़िलाफ़ सियासी ऐं समाजी कारकुननि एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन चयो त इलाइक़े में फुरलूट ऐं चोरी जूं वारदातूं वधी वियूं आहिनि। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। हुननि मुतालबो कयो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे अमन अमान क़ाइमु करायो वञे। शहदादपुर पुलिस जे तशदुद में क़त्ल थियल उस्ताद अज़ीज़ जखरो केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे सांगड़ जी अदालत में पेश कयो वियो। FIA जवाबदार ASI गुलशहर चांडियो, अॻूणे वॾे मुंशी मुख़्तियार राजपूत ऐं कांस्टेबल अलह बचायो पहवर खे अदालत में पेश कयो। अदालत 3 जवाबदारनि खे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते FIA जे हवाले करे छॾियो। वाटर मैनेजमेंट एम्प्लॉइज़ एक्शन कमेटी पारां 1.5 साल खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ शहबाज़ बिल्डिंग हैदराबाद जे मुख्य दरवाज़े आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवान ज़ुल्फ़कार अली मेमण, शकील अहमद ख़ासखेली, उमेद अली ऐं ॿियनि ॿुधायो त गुज़िरियल केतिरनि सालनि खां आन फार्म वाटर मैनेजमेंट में कॉन्टीजेंसी जे बुनियाद ते नौकरी करे रहिया आहियूं, पर गुज़िरियल 1.5 साल खां पघारूं बंदि करे फ़ाक़ा कशी में मुब्तला कयो वियो आहे। हुननि इल्ज़ाम हयो त इदारे जे DG असांजी जाइ ते मनपसंद माण्हुनि खे भर्ती कयो आहे, जंहिं सबबु असांखे पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि। हुननि मुतालबो कयो त गुज़िरियल 1.5 सालनि खां पघारूं बंदि हुअण सबबु फ़ाक़ा कशी में मुब्तला आहियूं। हुननि मुतालबो कयो त रहियल पघारूं बि ॾिनियूं वञनि ऐं पघारूं शुरू कयूं वञनि। जेकॾहिं पघारूं न मिलियूं ऐं DG खे न हटायो वियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। जसकम तालके सूबेदारे जे सदर कामरेड ग़ुलाम क़दर चन्ना जे प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ क़ौमी कारकुननि पारां सॻियूं में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी आशिक़ अली चन्ना, कामरेड ग़ुलाम क़दर चन्ना, कामरेड शमीर, कामरेड रियाज़, सिकंदर सहतो, अलहनवाज़ सहतो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त प्लाट ते मुंशी अली मुराद ऐं ॿियनि कब्ज़ो कयो आहे। हुननि मुतालबो कयो त प्लाट ते ज़बरदस्ती कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सूबेदारे तालके में अमन अमान जी सूरतहाल ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी पई वञे, जॾहिं त SSP ख़ैरपुर ऐं मुख़्तलिफ़ थाणनि जा SHOs कार्रवायूं करण लाइ तयारु नाहिनि। अगवा फुर जूं वारदातूं पिणु मामूल बणियल आहिनि। इलाइक़े वासी सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जंहिंजो मुतालबो आहे त फ़ौरी तौरु जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वञनि ऐं इलाइक़े में अमन क़ाइमु करायो वञे। डॉक्टर रज़िया सुल्ताना, समाजी अॻवान शाहिदा भिलार ऐं मक़ामी शहरियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पुलिस एहलकार बासर माण्हुनि जे इशारनि ते कमु करे रहिया आहिनि। ग़रीब अवाम जी दाह ॿुधण वारो केरु बि नाहे। हुननि वधीक चयो त पुलिस ऐं ॾोहारियुनि जो पाण में राबितो रहे थो। पुलिस जा सुञातल हुजण बावजूदि जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि, जंहिंजे करे अवाम जो पुलिस तां एतमाद ख़तमु थींदो पियो वञे। तालके अंदरि मुख़्तलिफ़ थाणनि जे हदनि में राति जे वक़्तु गश्त न हुजण सबबु ॾोहारी बेख़ौफ़ फुरूं कंदा रहनि था। हुननि मुतालबो कयो त फुर वारनि वाक़िअनि में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कुंभ में गंदो पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ दुकानदारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कुंभ जे मशहूर डॉक्टर सिंधी अदबी संगत जे अॻूणे मरकज़ी सेक्रेटरी मुश्ताक फुल जी क्लिनिक फैज़ मेडिकल सेंटर साम्हूं गंदो पाणी बीहण ख़िलाफ़ डॉक्टर मुश्ताक फुल ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते दुकानदारनि जो चवणु हो त फ़ौरी तौर ते मसइलो हल कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो वधायो वेंदो। मारोड़ा बालक संगत सिंध ज़िले जामशोरे पारां गुलशन शहबाज़ कॉलोनी जामशोरे में इसरार शाम बालक स्टडी सर्कल जी ॿी विहक थी गुज़री, जंहिंमें ब्रायन ट्रेसी जो लिखियलु किताब सोच संवारियो ज़िंदगी संवारियो पढ़ियो वियो। स्टडी सर्कल जी ॿी विहक में पढ़ियल मवाद बाबति ॿारनि खां पुछा ॻाछा करे जाइज़ो वरितो वियो। इबियासी विहक में बारोड़ा बालक संगत सिंध जे अॻूणे मरकज़ी निगरान सारंग महर, हाणोके निगरान नदीम कल्होड़ो, चीफ ऑर्गेनाइज़र मोज़म अली कल्होड़ो, यूनिट गुलशन शहबाज़ कॉलोनी जे ऑर्गेनाइज़र मोहम्मद तौहीद, फिनांस सेक्रेटरी अब्दुल्लाह कल्होड़ो, अहमद उबैद अली, अली असगर कल्होड़ो ऐं ॿियनि शिरकत कई।
शरीक शागिर्दनि मां उबैद कल्होड़ो गीत पिणु ॻातो। जॾहिं त हिकिड़ो दोस्त वठी आयो जंहिंजो नालो अहमद रज़ा हो। उन मौक़े ते मारोड़ा बालक संगत सिंध जे मर्कज़ी निगरान नदीम कल्होड़े ॿारनि खे ताक़ीद कंदे चयो त पाण जॾहिं सां कचहरियूं करे खेनि मारोड़ा बालक संगत सिंध में शामिल कयो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन्ही ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।